फर्श खां अर्श ते सोहणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं माउ जे गोद में मिठड़ो ॼमियो उन माउ जो मान ॾाढो चो जंहिं माउ जे गोद में मिठड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान चो जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हली मुंहिंजी शोहरत थी ॻाल्हि सम्झ में आई अमा दाई कहिड़ी जे घर में विया मुस्तफ़ा जन हिकिड़ी हुई की न ॿियनि दाइनि ॿिया ॿार खया माना मुस्तफ़ा हिकु दाईअ खे मिलियो अब ॻाल्हि थोरो तवजो ॿिए पासे कजो हिकिड़े घर में विया माना त इहो सभिनी जो अक़ीदो त हू फलाणी दाई हलीमा वटि मुस्तफ़ा आख़िर ज़मान न विया ॿियनि वटि कोन्हे पंहिंजे जिस्म तरह सां हुया पर हिकिड़ी अमड़ वटि सभिनी जे घर में अबा कोन बरकत पई त उन अम्मा हलीमा साइण खे मुस्तफ़ा जे लाइ एज़ाज़ मिलियो हर कंहिंखे न अम्मा साइण खे माना इहो सभिनी जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा उन महिल हिकु घर में आहे उन महिल हिकु घर में आहे उहो घर कंहिंजो अम्मा हलीमा साइण जो पोइ जॾहिं पाण करीम जन हुया त हिकिड़े घर में हुया हर जाइ हर घर में कोन आहे पोइ हाणे कीअं भला हर जाइ थी या छड़ो तसवुर ऐं ख़्यालु आहे जे ख़्यालु आहे त पोइ ख़्यालु तव्हां ई असांजो भर जाइ ते हाज़िर नाज़िर थी सघे थो हींअर तव्हां अखियूं ॿुधियो जेकॾहिं तव्हांजो लाड़काणो ॾिठल आहे त लाड़काणे जी बाज़ार सभई माण्हू घुमण फिरण तव्हांखे नज़र ईंदो अब कोन ईंदो आहे अखियूं बंदि करे ईअं चयो लाड़काणे खे मुंहंनि जे दड़े ॾे वञो इहो जहाज़ ॾिसो त हीअं वञे थो आसमान खां अखियूं वेठो जॻह ॾिसो त इहो जहाज़ हीअं टपियो हीअं जहाज़ थियल अब पोइ जेकॾहिं ईअं हाज़िर नाज़िर आहे त पोइ ख़बर न आहे पर बाक़ी पाण पंहिंजे जिस्म तरह सां त अम्मा हलीमा जे घर में आहे ॿियनि जे घर में कोन आहे ॻाल्हि सम्झ में आई बहरहाल अलाह साईं सम्झा था करे अदा मां इहे ॻाल्हियूं इन जे करे कयां थो त मन न मन कंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वञे असांजो कमु आहे ॻाल्हि खोले करे ॿुधाइणु वधीक रंग उहो मालिक कंहिं ते मन न मन लाहे मन न मन को सबबु बणिजी पवे इहो असांजी बि निजात थिए ॿियो न मुंहिंजो हिकिड़ो वास्तो आहे त उलमा वारियूं ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां नंढड़े ज़हन वारो माण्हू नातुकान हिकिड़ो मौलूदी माण्हू पर अलाह साईं जेकी ॼाण ॾिनी उहा मूंखे ॿुधायमि ॿियो तव्हां सां को इख़्तिलाफ़ जो मूंखे शौक़ु कोन्हे त तव्हां पाण में इख़्तिलाफ़ कयो पंहिंजे मूंसां हर को माण्हू पुछी सघे थो पंहिंजनि खां पुछी सघे थो मां एॾी इख़्तिलाफ़ वारी ॻाल्हि न कंदुमि पर इहा अव्हां जे ज़हन ते आणे थो ॻाल्हि त जीअं तव्हांखे इहे ॻाल्हियूं यादि हुजनि त भला ईअं कीअं छो तसवुर त छड़ो ईअं न आहे त छड़ो तसवुर करिणो आहे हिकिड़ो दोस्त पियो चए साईं तव्हां त ईअं चओ था पर पोइ तव्हां कलमो पढ़ियो आहे हा भाउ कलमो पढ़ियो आहे चए पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह के माना कयो चए अलाह खां सवाइ कोई इलाह कोन्हे मोहम्मद अलाह जो सचो रसूल आहे चए आहे नी चए आहे चई थो नी आहे नी पोइ कीअं थो चए त न अरे बाबा हे त चवनि था मोहम्मद अलाह जो सचो रसूल आहे या मौजूदु आहे या असां वटि आहे रसूल जी ॻाल्हि आहे त मोहम्मद जेको आहे उहो अलाह जो रसूल आहे उहो सचो रसूल आहे उहो सचो रसूल आहे उहो आहे माना करे अचे त हाज़िर नाज़िर आहे पोइ मां चयुमि त पोइ भला शैतान वॾो हरामी आहे हाज़िर नाज़िर बुश वॾो हरामी आहे बुश जा पोइ वॾा हरामी आहिनि वॾा बेग़ैरत आहिनि उहे मौजूदु आहिनि सभई हाज़िर नाज़िर आहिनि भई कुलामत तव्हांजो बहरहाल करे करे इहे ॻाल्हियूं थींदियूं ॿियो हिकिड़ो दोस्त अचे उन सां टकरियो थियो त भाउ ज़्वाद पढ़िजे या ॾुआद पढ़िजे हा न पोइ मूंखे हिकिड़ो दोस्त वठी वियोसीं फलाणे असांजे हुन सां ॻाल्हायो हली मां चयो त भले हली वठी हल पर इन ईअं वठी हले उते न त मां सां उहो विड़ी पियो ॾाढो मुड़ुस जो मां ईअं न थिए न मां आहियां ईअं जहिड़ो न थींदो दादा तूं वठी हल उनजे मस्जिद में वियासीं अब हे मूंखे वठी आयो साईं उहो मिलियो ख़ुशख़ैरात कई साईं अलाए कीअं चवण जो मतिलबु हे दोस्त सां थोरी ॻाल्हि थी चई त हलो असांजे मोले साहिब ॾे हल वरी उन सां ॻाल्हाए इन जे करे आयासीं छा ॻाल्हि आहे मुंहिंजो चए थो त ज़्वाद पढ़िजे या ॾुआद पढ़िजे मां चयोमांसि ज़्वाद पढ़िजे हे चए थो न असांजे साईं वॾे सां ॻाल्हायो पोइ मां इन जे करे तव्हां ॾे आयुमि बसि हाणे ॿी ॻाल्हि साईं तव्हां खां पुछणी कोन्हे छड़ी हिकिड़ी ॻाल्हि त हिन पने ते या स्लेट ते ज़्वाद ऐं ॾुआद लिखी ॾेखारियो पोइ ॿुधायो त हे ज़्वाद आहे हे ॾुआद आहे मां चयोमांसि हाणे छा लिखे हाणे वधीक वरी पाण तव्हां बि वञी लिखिजो पंहिंजे मुंहं सां स्लेट ते पंहिंजे घर में या पने ते लिखिजो पोइ वरी पढ़िजो त ज़्वाद कहिड़ो पढ़ां ॾुआद कहिड़ो पढ़ां या त असुली हिकु लेखो कयो त भाई आहे ॾुआद पोइ रमज़ान बीठा चयो मोहम्मद रमज़ान हेॾे आहे उॾहीअ जी ईद आई आहे अब मुंहिंजो तोॾे करड़ो आहे पोइ हमेशह पढ़ो ॾुआद पोइ हुन मूंखे चयो त साईं जॾहिं अरबीअ में क़ुर में पढ़बो तॾहिं ॾुआद पढ़बो जे सिंधीअ में पढ़बो त ज़्वाद पढ़बो मां चयो बाबा पोइ हे महीनो कहिड़ो आहे भाउ इहो अरबी आहे की न सिंधी आहे रमज़ान जो महीनो आहे भाउ सिंधी आहे की न अरबी आहे अरबी आहे पोइ मां चयोमांसि इहो भला रमज़ान पढ़ो नी साईं पोइ तूं हर भर नाराज़ थियो थिए बहरहाल चवण जो मक़सदु आहे त इहे ॻाल्हियूं तव्हां नोट कंदा कयो कॾहिं कॾहिं दोस्त ईअं वीचारनि साधड़नि खे जीअं ॿुधायोमांव त मोहम्मद अलाह जो सचो रसूल आहे चए सचो रसूल आहे 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 नी अबा आहे नी हाज़िर नाज़िर आहे नी पोइ मां चयोमांसि अबा बुश वॾो हरामी आहे 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 हाज़िर नाज़िर आहे न अबा बुश सो इहे ॻाल्हियूं मां पंहिंजे ज़हन ते आंदमि दुआ आहे त अलाह ताला तव्हां असांखे सम्झ था फरमाए मौलाना खे जेकॾहिं वठी अचो त भलो आहे हा साईं दोस्त साईं शाइर शेर में चयो छा चई जंहिं माउ जे गोद में मिठड़ो ॼमियो
उन माउ मिठीअ जो मानो चो जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हली मुंहिंजी शोहरत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरीअ जे कदमनि तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं शहर में सुहिणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं शहर में सुहिणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं सुवारीअ ते पिरिय रखे कदम उन सुवारीअ में वॾी ताक़त थी फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी।